जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनीनि जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 6 ऑगस्ट 2023 आर्तवार जो ॾींहुं, हिंदू महीनो श्रावण अधिक मास में कृष्ण पक्ष जी पंचमी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते ऐं पंहिंजे परिवार में माहौल तमामु सुठो मिलंदो। पारिवारिक सुख अॼु हुननि खे प्राप्त थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। मां लक्ष्मी जी उपासना हुननि खे अधिक धन प्राप्त कराए थी सघे। स्वास्थ्य हुननि जो साधारण रहंदो ऐं ॾींहुं सुठो गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। काई ना काई नई अपॉर्चुनिटी मिलंदी, हुन में हुननि खे सफलता जी भी प्राप्ति थींदी। अॼु भाग्य हुननि खे पूरो साथ ॾींदो। काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी भी संभावना आहे। स्वास्थ्य ठीक रहंदो ऐं ॾींहुं सुख सां गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु डप या घबराहट महसूस थी तो सघे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर तरीक़े सां रखी करे ॾींहुं हलाईंदा त हुननि खे धन जी प्राप्ति भी थींदी। स्वास्थ्य भी सुठो रहंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थी तो सघे। हुननि जो दिमाग़ भ्रमित या मानसिक तनाव में वाधारो थियण जी संभावना आहे, त हुननि खे पंहिंजी बुद्धि तमामु शांत रखी करे कोई भी डिसीजन खणंदा अॼु त बहितर रहंदो। स्वास्थ्य बाक़ी ठीक रहंदो। कार्यस्थल ते हुननि खे धन जी प्राप्ति थी सघे। गांइ खे चारो खाराइण अॼु हुननि जे लाइ लाभदायक थींदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी भी अॼु संभावना आहे। अॼु हुननि खे धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। अॼु जो ॾींहुं तमामु सुखदायक हूंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। हुननि खे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति भी थी सघे। अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं तमामु शांतीअ सां कटणो आहे, न त कोई आकस्मिक घटना जो सामनो थी तो सघे। ख़ासि करे वाहन हुननि खे तमामु ध्यान सां हलाइणो आहे। थी सघे त घर मां निकिरण खां पहिरियों मृत्युंजय मंत्र जो जाप करे निकिरंदा त बहितर रहंदो। स्वास्थ्य बाक़ी ठीक रहंदो ऐं ॾींहुं अॼु जो साधारण रहंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते माहौल तमामु सुठो मिलंदो। धन प्राप्ति अॼु थी सघे, पर हुननि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य जो थोरो ध्यानु रखणो आहे, न त कोई रोग या बीमारी सताए थी सघे। गांइ खे चारो खाराइण अॼु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे जीवन साथी जो पूरो साथ मिलंदो। जीवन साथी सां टाइम स्पेंड करण अॼु तमामु सुखदायक हूंदो। परिवार में माहौल सुठो मिलंदो। धन प्राप्ति थी सघे। स्वास्थ्य तमामु उत्तम रहंदो त ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। स्वास्थ्य में पाण सुधारो थींदो। अगरि बीमारी हलंदी हुजे त बीमारियुनि जो भी नाश थींदो। कार्यस्थल ते धन जी प्राप्ति थींदी। अॼु भगवान सूर्य जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि जे लाइ अॼु जे ॾींहं में पंहिंजे कार्यस्थल ते हुननि खे पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। बाक़ी ॾींहुं ठीक गुज़रंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। मीन राशि।
मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते हुननि खे भाग्य पूरो साथ ॾींदो। भाग्योदय थियण जो अॼु ॾींहुं साबित थींदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु उत्तम रहंदो ऐं ॾींहुं सुखदायक हूंदो। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जे ज्ञान जे पिटारे में। शिव पंचाक्षर स्तोत्र। त अॼु ॿुधाईंदासीं शिव पंचाक्षर स्तोत्र जेको आहे हुननि जो पहिरियों स्तोत्र। हक़ीक़त में ॾिठो वञे त जेको शिव जो मंत्र आहे हुनखे चवंदा आहिनि पंचाक्षर मंत्र। उहो आहे ओम नमः शिवाय। त अॼु ॿुधाईंदासीं न सां जेको जगत गुरु शंकराचार्य इहो हुननि जो वर्णन कयो हुयो हुन जे बारे में। उहो आहे नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। नागन जी माला जेके पाए रखंदा आहिनि, भस्म जेके शरीर ते पंहिंजे लॻाए रखंदा आहिनि, इहो सभु थियण खां पोइ बि जेके शुद्ध आहिनि उहे स्वयं शिव आहिनि। हिन मंत्र में इहो वर्णन कयो वियो आहे ऐं लास्ट में चवंदा आहिनि तस्मै नकाराय नमः शिवाय। माना अहिड़े शिव खे न अक्षर सां जेके मां हुननि जी व्याख्या करे थो सघां हुननि खे नमस्कार थो कयां। त अॻियां जो जेके मंत्र आहिनि ॿुधाईंदासीं ॿिए एपिसोड में। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे सीमा जी जो, जेके कुल्लू हिमाचल प्रदेश जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जो व्यापार में जाम कठिनाइयूं थियूं अचनि ऐं बराबरि नथो हले। त सीमा जी तव्हांजी कुंडली जे हिसाब सां तव्हांखे हर उमास जे ॾींहुं ग़रीबनि खे अन्नदान करणु खपे। थी सघे त थधियुनि जे टाइम ते कंबल जो दान कयो। कारे कंबल जो दान करणु उमास जे ॾींहुं तव्हांजे लाइ तमामु लाभदायक साबित थींदो ऐं तव्हांजो व्यापार सुठो हलणु चालू थी वेंदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।